प्यारे सिंधियो अस्सलाम वालेकुम नमस्कार। अॼु असां गूगल प्ले स्टोर तां हिकिड़ो कीबोर्ड इंस्टॉल करणु सिखंदासीं ऐं उनखे इनेबल कंदासीं जेको असांखे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में लिखण जी हिकिड़ी फैसिलिटी मुहैया करे थो। प्ले स्टोर ते हलूं था असां गूगल प्ले सर्च में लिखंदा मल्टी लिंक ओ कीबोर्ड अची वियो कीबोर्ड प्लस इमोजी राइट। जीअं त मूं वटि इंस्टॉल थियल आहे ऐं जिते ओपन जो इहे जेको ऑप्शन आहे हिते तव्हांखे इंस्टॉल जो तव्हां वटि इंस्टॉल न थियल हूंदो तव्हां वटि इंस्टॉल जो ऑप्शन ईंदो। तव्हांखे उन ते क्लिक करिणो आहे इहो इंस्टॉल थियणु शुरू थींदो। डाउनलोड थींदो पहिरीं कुझु सेकंड्स में ऐं इंस्टॉल थियणु शुरू थींदो। इंस्टॉल थियण खां पोइ उनखे ओपन करिणो आहे। ओपन खां पोइ पहिरें नंबर ते हिन जो ऑप्शन आहे इनेबल दिस कीबोर्ड। ठीकु, पहिरीं इनेबल करिणो आहे पोइ सिलेक्ट दिस कीबोर्ड इहो बि करिणो आहे असांखे। ऐं हिन जा कुझु सेटिंग्स वग़ैरह इन्हनि सां फ़िलहालु तव्हां कुझु छेड़छाड़ नथा करे सघो हिन में। बसि असांजो जस्ट ऑप्शन जेको कमु आहे त हिनखे डाउनलोड करे इंस्टॉल करिणो आहे। इंस्टॉल थियण खां पोइ हिनखे इनेबल करिणो आहे सिलेक्ट करे ऐं पंहिंजी घुर्बल जेका बि लैंग्वेज असां जंहिंमें टाइप करणु था चाहियूं उहा करणी आहे। इनेबल दिस कीबोर्ड पहिरें ऑप्शन ते हली था। मूं वटि त बाय डिफ़ॉल्ट ई लॻो पियो आहे। इनखे डिसेबल कयूं तव्हां वटि डिसेबल थियल हूंदो पोइ तव्हां वटि इनेबल करिणो आहे हिनखे कीबोर्ड खे। तव्हां जस्ट हिनखे ऑप्शन खे मूव कंदा त ई इनेबल थी वेंदो। इन खां पोइ सेकंड नंबर ते सिलेक्ट दिस कीबोर्ड। सिलेक्ट दिस कीबोर्ड में आया त चेंज कीबोर्ड बाय डिफ़ॉल्ट तव्हांजी डिवाइस जो जेको कीबोर्ड आहे एंड्रॉयड कीबोर्ड ई हूंदो आहे या ॿियनि डिवाइसिस जो ॿियो कोई कीबोर्ड हूंदो बाय डिफ़ॉल्ट त उन जी जॻह ते तव्हांखे सिलेक्ट कहिड़ो करिणो आहे मल्टीलिंगुअल कीबोर्ड। ठीकु, हाणे कीबोर्ड इनेबल थी वियो। कीबोर्ड इनेबल थियण खां पोइ असां कुझु बि लिखणु चाहियूं था ही बाय डिफ़ॉल्ट असां वटि इंग्लिश में आहे ऐं जेको कीबोर्ड सिलेक्ट थियल आहे पहिरीं त कीबोर्ड असां अचो कीबोर्ड इनेबल कयोसीं ऐं उन खां पोइ सिलेक्ट बि कयोसीं त हाणे असांखे लैंग्वेजिस कहिड़ियूं रखणियूं आहिनि। इंग्लिश त इंग्लिश बाय डिफ़ॉल्ट असांखे इंग्लिश हिन में इनेबल थियल हूंदी आहे। उन खां पोइ असांखे सिंधी या उर्दू या ॿियो कोई बि कीबोर्ड इनेबल करिणो आहे त कीअं करिणो आहे। हिते सेटिंग जो निशान आहे बैक साइड ते लेफ़्ट साइड ते हिते जेको स्पेस वारो ऑप्शन आहे उनखे जस्ट उन ते प्रेस करे तव्हां पंहिंजी आङुर ऐं उनखे खणी ईंदा जस्ट हेॾे मथे लैंग्वेजिस ते अची पोइ तव्हांखे हुनखे हल्को छॾे ॾियणी आहे फिंगर खे तव्हां जीअं छॾियो पोइ 3 नंबर ते हिते तव्हांखे ऑप्शन मिले थो मिडिल ईस्टर्न सेंट्रल एशियन। इन ते क्लिक करिणो आहे। हिते असांखे सिंधी बि मिली सघे थी बलोची गेलकी ऐं असांखे लास्ट में उर्दू बि मिली सघे थी। असांखे जीअं त घुर्बल तव्हांजी जेका बि घुर्बल लैंग्वेज हुजे ॿोली जंहिंमें लिखणु था चाहियो उहा बि तव्हां हितां सिलेक्ट करे सघो था। पर फ़िलहालु आऊं जेको हिते सेखारे रहियो आहियां उनखे असां सिंधी खे की इनेबल कयोसीं। उन खां पोइ असां चाहियूं था त इंग्लिश उर्दू सिंधी इंग्लिश सां गॾु असां उर्दू में बि कंहिंखे टेक्स्ट रिप्लाई कयूं या कुझु लिखणु चाहियूं त साॻी ऑप्शन सां अची 3 नंबर ते मिडिल ईस्टर्न सेंट्रल एशियन ते अची क्लिक करिणो आहे ऐं सभु खां लास्ट में इहे असांखे उर्दू कीबोर्ड बि इनेबल थी वियो असांजो। हाणे हेॾां ही 3 ऑप्शन आहिनि 3 कीबोर्ड असांखे अवेलेबल आहिनि इंग्लिश में सिंधी में ऐं ही उर्दू में त ऑलरेडी हिते पियो आहे। ठीकु आहे, पहिरीं असां चऊं था त इंग्लिश में कुझु लिखणु चाहियूं हिनखे फिंगर खे जस्ट
जिते असांजो स्पेस बार आहे, स्पेस बार ते प्रेस करे फिंगर खे असां डायरेक्ट छिके ईंदासीं ऐं जंहिं बि लैंग्वेज में असां लिखणु था चाहियूं उते अची प्रेस करे छॾिणो आहे। हीअ असां सिंधी कीबोर्ड खे इनेबल कयो आहे। असां कुझु लिखणु था चाहियूं ऐं उनखे जॾहिं बि असां किथे रिप्लाई कयूं या जवाबु ॾियूं सिंधी में असां ॾेई सघूं था। हाणे असां चऊं था त इंग्लिश में हिन कोई रिप्लाई करणु चाहियूं त हीअ तव्हां इंग्लिश में बि लिखी सघो था। ऐं हितां अचे सिलेक्ट कयो उर्दू में, तव्हां उर्दू में लिखी सघो था। ठीकु थी वियो। सो हीअ असांजो कीबोर्ड इनेबल थी वियो। उन खां पोइ हिन में मुख़्तलिफ़ जेका आहिनि फीचर्स आहिनि हिन इस्तेमालु करे सघो था। हिते हिनखे सेटिंग में जस्ट सेटिंग वारो बटन जेको आहे हेॾां हिते हिनखे छिके अचे ऐं अबाउट केरु कम जो न आहे। ट्रांसफॉर्म में ईंदा त तव्हांखे ट्रांसफॉर्म में मुख़्तलिफ़ हिन जा फीचर्स ख़ुसूसियतूं नज़र ईंदियूं त तव्हां पंहिंजे जेको टेक्स्ट तव्हां लिखी आहे अखर जेके तव्हां लिखिया आहिनि उनखे वाइट कयो या गोल ABC ट्रांसलेट कयो कैप्स उन में कैपिटल लेटर में लिखो अप डाउन में ऐं स्ट्राइक थ्रू अंडरलाइन आहे स्माइल कैप्स आहे मुख़्तलिफ़ ई ऑप्शन तव्हांखे मिली सघंदा पंहिंजी टेक्स्ट खे मुख़्तलिफ़ फॉर्मेशन में करे आणे सघो था। उन खां पोइ इमोजीज़ आहिनि हिते अवेलेबल हिन कीबोर्ड में मुख़्तलिफ़ इमोजीज़ आहिनि। फ़र्ज़ु कयो कोई बि इमोजी खणणु थो चाहियां ऐं कूल महसूसु पियो कयां त हीअ अची वियो। आई मीन लव हीअ अची वियो। कोई बि इमोजी गुस्से में आहियां कावड़ में आहियां कोई बि इमोजी तव्हां खणी सघो था। अगरि जे थम्स अप जो ऐं हीअ जेको आहे विन जो ऐं विक्ट्री जो निशान हे जेको आहे कोई बि हितां तव्हां अची करे इमोजी सिलेक्ट करे सघो था। ऐं उन खां पोइ ही प्रेडिक्शन्स आहिनि फॉन्ट कहिड़ी सिलेक्ट करणी आहे क्लिप बोर्ड आहे रीस्टार्ट फुल स्क्रीन आहे लैंग्वेजिस आहिनि ही मुख़्तलिफ़ ऑप्शन तव्हां पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ हिननि में इस्तेमालु करे सघो था। त कीअं लॻो ही तव्हांखे वीडियो त ज़रूरु ॿियनि दोस्तनि सां बि इहो शेयर कयो ऐं उन्हनि खे ॿुधायो त हीउ हिकिड़ो सुठो कीबोर्ड आहे ऐं हिनखे इनेबल करे डाउनलोड करे इंस्टॉल करे इनेबल करियो ऐं हिनखे इस्तेमालु कयो इंजॉय कयो। थैंक यू।